नाज़रीन, ठट्टे ज़िले में करप्शन जा रिकॉर्ड। डीसी ऑफिस ठट्टो में इक़्तिदार धड़ियुनि खां ज़मीनी खातो रखण लाइ फ़ी एकड़ 1 लाख रुपया रिश्वत तलब करण जो छिड़काईंदड़ इंकशाफ केतिरा ई सवाल उथारे थो। करप्शन ही उहो नासूर आहे जेको कंहिं बि क़ौम जी रगुनि खे कमज़ोर करे थो। करप्शन उहा लानत आहे जंहिं सबबि अवाम हर दौर में दरबदर थी करप्ट कामूरनि जे वर चढ़ी आहे। करप्शन हिकु जाइज़ कम लाइ बि अवाम खे दरबदर करे छॾे थी, पर जॾहिं करप्शन जो ई कारो धंधो एतिरो त सरेआम ऐं बेख़ौफ़ी सां थियण लॻे त केतिरा ई सवाल जनम वठनि था। ठट्टे में करप्शन जो ज़हर एतिरो त घाटो थी चुको आहे जो हाणे इन जी बदबू सरकारी ऑफिसुनि मां निकिरी सॼे ज़िले में पखिड़िजी वई आहे। ताज़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठट्टे जे सीनियर उहिदेदार ऐं अॻूणे क़ौमी असेंबली मेंबर डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरे हिकु अहिड़ो इंकशाफ कयो आहे जंहिं ज़िले इंतिज़ामिया जे कारकर्दगी ऐं ईमानदारी ते वॾा सवाल उथारे छॾिया आहिनि। डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरे मूजिबि डिप्टी कमिश्नर ठट्टो मुनवर अब्बास सूमरे खेसि ज़ाती ज़मीन जो खातो रखण लाइ फ़ी एकड़ 1 लाख रुपया रिश्वत ॾियण लाइ चयो ऐं जॾहिं हिन रिश्वत ॾियण खां इनकार कयो त संदसि जाइज़ कमु रोके छॾियो वियो ऐं खातो मुख़ालिफ़ धुर जे हक़ में ॾेई छॾियो। अॻूणे MNA ॿुधायो त हिन मामले बाबति पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर हाजी अली हसन ऐं MNA ठट्टो सादिक अली मेमण खे बि आगाह कयो, जिन जी DC ठट्टो सां मुलाक़ात सिधी रीत ॻाल्हि ॿोल कई त जीअं मामिलो हल थी सघे, पर इन जे बावजूदि DC ठट्टो पंहिंजो रवैयो न बदिलायो ऐं खातो ठाहे ॾियण खां इनकार करे छॾियो। हीअ सूरत हाल न रुगो ज़िले इंतिज़ामिया जी बेहिसी ज़ाहिर करे थी, पर इन ॻाल्हि जो बि सबूत आहे त ठट्टे ज़िले में करप्शन जो नेटवर्क एतिरो मज़बूत थी चुको आहे जो सूबाई सतह जी मुदाख़लत बि इन खे कमज़ोर नथी करे सघे। डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरे जो चवणु आहे त DC ऑफिस ठट्टो में करप्शन सिफ़ारिश ऐं बदउनवानी एतिरी वधी वई आहे जो बग़ैर पैसे जे कंहिंजो बि जाइज़ कमु थियणु नामुमकिन आहे। हिन चयो त जेकॾहिं हुकूमती धुर जो पार्टी अॻुवाण अॻूणो क़ौमी असेंबली मेंबर बि पंहिंजे कानून ऐं हक़ लाइ रिश्वत ॾियण ते मजबूर कयो वञे थो त पोइ आम ऐं ग़रीब अवाम जो छा हाल थींदो। ज़िले वासियुनि जो चवणु आहे त हीउ रुगो हिकु शख़्स जो मसइलो न आहे, पर सॼे ज़िले जिते कानून ऐं इंसाफ़ जी जाइ ते नोटनि ऐं सिफ़ारिश जो कल्चर क़ाइमु आहे। हाणे सवाल इहो आहे त छा सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जी आला क़यादत हिन मामले जो नोटिस वठंदी? छा DC ठट्टो ऐं संदसि अमले पारां थींदड़ करप्शन जी जांच थी सघंदी? जेकॾहिं हाणे बि कार्रवाई न कई वई त ठट्टे ज़िले जा माण्हू हमेशह लाइ नाउमीदी ऐं बेवसीअ जी ऊंदाहीअ में रहिजी वेंदा ऐं अवाम लाइ हुकूमत जा नारा रुगो हिकु तंज़ बणिजी रहंदा।